गंबट बहितरीन सहाफ़ी मोहम्मद हाशिम हुजण जो जन्म ॾींहं जे मौक़े ते गंबट मीडिया सेंटर में सालगिरह मल्हाई वई। उन मौक़े ते गंबट मीडिया सेंटर जी सिथ पारां सहाफ़ी मोहम्मद हाशिम हुजण खे गुलनि जा हार ऐं टोपी अजरक जा तोहफ़ा ॾिना विया, जंहिंमें महिमान ख़ासि उस्ताद आसिफ लाखाई, सीनियर सहाफ़ी अजीब अहमद लाखो, कामरेड सिकंदर चांदी ऐं ॿियनि वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते गंबट मीडिया सेंटर जे सरवाण ऐं रोज़ानी चीजल मां कराची एडिटर जनाब क़ाबिल एहतराम सैयद मुनव्वर अली शाह लखयारी साहब, नज़ीर अहमद गोपांग, सैयद हमीद शाह अली राजा ॼामड़ो, एहसान अली चांग, सदर सुमरो ऐं ॿियनि सहाफ़िन गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते मोहम्मद हाशिम हुजण ॻाल्हाईंदे चयो त मां गंबट मीडिया सेंटर जो तमामु घणो थोराइतो आहियां, जिन मूंखे मान बख़्शियो आहे। उन मौक़े ते मीडिया सेंटर जे सरवाण ऐं रोज़ानी चीजल मां कराची एडिटर जनाब क़ाबिल एहतराम सैयद मुनव्वर अली शाह चयो त मोहम्मद हाशिम हुजण हिकु बहितरीन ऐं सचो सहाफ़ी आहे। हुन हर ग़रीब बेपहुच माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। संदसि लाइ वॾी ॼमार लाइ दुआ पिणु घुरी वई।